नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त भारत जी रियासत कर्नाटक में हिकु हारी भोरड़े जे हमले खां तंग अची उन खे डिॼाइण जे लाइ हिकु अनोखो हल ॻोल्हे वरितो आहे। खे डिॼाइण जे लाइ रखवाली कंदड़ कुते खे चीते जी खल जीअं रंग करण जो सोचियो वियो। पोइ ज़मीन ते रखवाली करण वारे कुते जे वारनि खे चीते जीअं धारनि वारनि अंदाज़ में रखियो वियो आहे, रंग कयो वियो। हाणे उन जो हीउ अनोखो तरीक़ो सॼी दुनिया में मशहूर थी वियो आहे। कर्नाटक जे श्रीकांत गोदा नाले हारी पंहिंजी ज़मीन ते भोरड़े मुंहिंजे फसल खे ख़राब करे छॾींदा आहिनि। मूंखे उमेद आहे त मुंहिंजो हीउ तरीक़ो हिन मसइले जे हल जे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। हारी ॿुधाए त हिन पंहिंजे कुते जे जिस्म ते चीते जीअं कारियूं धारियूं स्प्रे कलर सां ठाहियो ऐं उन सां गॾु हल्की अछे रंग सां बि स्प्रे कयो त जीअं असली चीते जीअं नज़र अचे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।